वारसद नुमाशी में हफ़ीज़ बिरोज की रिपोर्ट। वारसद नुमाशी पुलिस ऐं पंहिंजे बिरादरी के माण्हुनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ मीरसन भोजदार के रहवासन जो एहतजाज। उन मौक़े ते सोबत भोजदार, सलीम भोजदार ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सियाणो भोजदार, नज़ीर भोजदार असांजी 16 जरे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। ज़मीन ते हथो खणण लाइ सियाणी भोजदार असां ते कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हिननि चयो त SHO वारसद नुमाशी नूर अमन मुग़ली ऐं वॾो मुंशी मुखालफ़नि खां लखें रुपया रुश्वत वठी कुछ महीननि दौरान असां ते 3 केस दाख़िल कया आहिनि। हिननि SSP लाड़काणो DIG लाड़काणे खां मुतालबो कयो आहे त असां मथां दाख़िल थियल कूड़ा केस ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां राब्ते करण ते इल्ज़ाम हेठि आयल तरद धुर जे सियाणू भोजदार जो चवणु आहे त सोबत भोजदार वारनि असांजे ॻोठ ते हमिलो करे फायरिंग कई। असांजो 100 जरे ज़मीन जे पोखियल सारारो ॿिज पिणु वॾे ज़ियान कयो आहे। असां वाक़िए जो वारसद नुमाशी थाणे ते पिणु केस दाख़िल करायो आहे।